सिंध में ईंदड़ महीने निगरान हुकूमत ठाहिण जो इम्कान। सियासी पार्टियुनि नाम चूंडुनि लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। ईंदड़ महीने में सिंध में निगरान हुकूमत ठहण जो इम्कान आहे। सिंध में मकानी इदारनि वारे मार्के में कामयाबी खां पोइ पीपल्स पार्टी सूबे में पंहिंजी गिरफ़्त मज़बूत करे वरिती आहे। तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग नून ॿियनि पार्टियुनि में छिकताण ऐं तंज़ीमी बहिरान सबबि पीपल्स पार्टी जो सियासी मद्दे मुक़ाबिल नज़र न अची रहियो आहे। तॾहिं त केतिरनि ई जमायतुनि पारां सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज चौहान ते एतिराज़ उथारिया विया आहिनि। पीपल्स पार्टी जी हिकमत अमली इहा आहे त पीटीआई ऐं मुस्लिम लीग जे तंज़ीमी बहिरान ऐं सिंध जे शहरी इलाइक़नि ख़ासि करे कराची ऐं हैदराबाद में ॿियनि पार्टियुनि जी ग़ैर मक़बूलियत जो फ़ाइदो वठी ॿिन्ही शहरनि में सियासी ख़ाल भरण ऐं सीटुनि जी खोट खे पूरो कयो वञे। पंजाब में पीपी जी घटि सीटुनि जी पूराई इन्हनि ॿिनि शहरनि मां वधि खां वधि सीटूं हासिल कई वञे। पीटीआई सिंध में सख़्त तंज़ीमी बहिरान जो शिकार आहे। कराची में संदन ॿिनि अॻवाननि हिक ॿिए पुठियां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। संदन वोट बैंक मज़बूत आहे, पर खेनि कराची में क़यादत न मिली रही आहे, जंहिंजो फ़ाइदो पीपी ऐं एमक्यूएम खे मिली सघे थो।